कमाल खाना कल मुझे फोन कई मत ताई बात तो इन आएला काते पास मुगा कमाल खान नंडो ठीक है। अस्सलाम वालेकुम अदावरा। सलाम जानवा ये को का थे अदानन अदावरा संपाती आसी ता जाने परेशानी असा दूर कंदासी इन खुदू चरे जो बिलो असा ही कंदासी थदा जो ये पानी बिलो कोई दाली बे चाय कमदार आदमी है पकड़ा दिया अदावरा ता गलत फैसलो ना है क्यों मुखे तकड़ो घुराए दो दुबई में बात में दा ना मायो फैसला करे तो हां खुद ना छा कजे अदावरा मु खबर बुदिया द पाड़े में को दरवेश रहे तो इन मसले जो हल यो दरवेश ही करे सके तो इन खुदू चरे मा वो मता जान छड़ाए सके तो असा जी लड़ाई कहां फैसला बिल्कुल सही आए इतना दुबई मदद होयो दुबई में वरो मजो अदा ता जी परेशानी ये करे असा बस असा के अचणो पयो दुबई में हाने असा ये मसलो हल करे बस हाली फिलहाल इते बनिन जो दे हाल कमदार सही द कम कराए तो न बनिन जो भली ने मसलो बना देने ना रे गिफ्ट बना दे अदावरा ता तकड़ो घुरायो अन तकड़ में दा सामान खण विसरियो ता अदावरा बड़ो सफर दुबई जो हाने असा थक गया हूं असा आराम कंदासी सही है हम ना रहता गाड़े मरी रे साला पकड़ ना रे दुकान बंद कसे छियो यो चाचो हम दार आधा ना थक गया वा उन्हें पे काम जल्दी दिखा हाजिर बता मुरीदो मुरीदो हक मुर्शिद मुरीदो दरवेश मतलब आज तक को गिराकी ना आयो ता जनारो को छाजे करे बड़ा को गिराकी ना आयो बुध कल जो सब दो जीता असा गोठे में को चरियो छवा वडेरे बोने ताड़ में आ पेरे बुधो सीधा वडेरो ने के माराण पुचाए वरी जो ने नंढो भा आयो त उन चयो त असा बुधूं दा पाड़े में दरवेश आ यानी असा नाले त उन ये चयो त असा ने दरवेश का सदो कराईंदा दी इंदो नहीं तो इंदो ना ओके हम दारा ही दो पंथ करे आयो ही और फकीर आया का थे यो सही ते या बस पास पास में हुंदो सही हलूं दासे जमीन थारी करी अठास ये ते जमीन कदे राडस दादा ना रोठा वठनो पंदो आने संगे कुछ बजिया तो पाए बोलाई से जे को हुकुम पायो तो फकीर का थिया ओया बता रही थे बैठो हुंदो जान आयो बता रहा सही अच्छा मुर्शिद बाबू रे मां कोठे वडेरे मानो सुजानिया हां बुधो नी ये चन जो कुछ फेल जो संगे ता जे बुधो ना गोठे में को चरियो मानु थिया मां पुणे लाया मां हां वेओ वेओ कुछ वेओ ता अरे वे कमदार अंदर भी दे उभी मते हक मुर्शिद पी ये साईं बाबा देवे गाल बुधो सत्या पी तू जो विराइनो आड़े में देखो छोकरो चरियो थियो ना हक मुझे गोठे में देखो अरे दरवेश चुप करे बैठो इने के समझाण जो अरे रा गाल बुधो असा के अफसोस आ गोठे बार पढ़ंदा कंदा ने पढ़न कोंदा ॾाढा जगह बाहर ही घर या ना खाया घर वेही आहिनि त हाणे हिन जो ईअं बिलो करिणो आहे हिनखे झटि खां झटि हिन मरीज़ जो इलाजु करिणो आहे असांखे ऐं बाबा तूं किथां आयो आहीं असां पार खां आया आहियूं ॿाहिरि आहियूं आई बाबा यार ताई दुआ करीब करो
ये सफ़ा ख़त्म थी ने खुद अॼो चढ़ियो कोनी तव्हां आयो असां तव्हांजो अचण क़बूल कयो आहे हाणे तव्हां ॿुधो तव्हां ॿुधो तव्हां हिन चेरे जो सुभाणे बिलो कयो ऐं चेरे खे हेॾे वठी अचो जिथे बि हुजे हुनखे रिका अचोसि बाक़ी हिनजो मां जेको अछो मुंहुं कंदुसि न उहो सॼो राज ॾिसंदो मंदारा जी बाबा जीअं मुर्शिद चई तीअं कर मुर्शिद पोइ मोकिलाणी न आहे ठीकु आहे हे चङो ॾेई छॾियो असांखे मोटे ई न अला भलाई कंदो वॾेरा दरवेश बाबा हाणे चितो थियो हलो हलो मिठाई नी कमदार मिठाई नी चितो में चक्कर आने मुर्शिदा मिठाई खादो खादो मुर्शिदा खादो बाबा रबन वॾे साग गुॼियो हुयो अञा वा नंढा बा साग नंढो आ वॾो जे वॾे रे ॾींदासीं वॾे रे हुकुम सर रखनि ते हा वॾो थिए न हाणे हिनखे सुभाणे भाण ॾियणो आहे हा भाण पोइ पैसा ॾियां थी महिल भाण वठी आ देवा पैसा तूं माण्हू ॾिया 2 किलो हा पोइ ॾिसणो सुबुह जो वॾो जे वॾे रे खारायूं हा ठीकु आहे सुबुह जो हिन महिल हलता न लॻिया ॾाढी 12-13 महीना किया है कैसे बनाए मारो खुशबू आया खुशबू
गले